अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। पीपुल्स पार्टी PDM जे समूरनि उहिदनि तां इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान करे छॾियो। शोकास नोटिस मोकिलण ते पीपुल्स पार्टी ऐं ANP खां माफ़ी वठण जो मुतालबो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सेंट्रल एग्ज़ेक्टिव कमेटी शोकास नोटिस खे रद्द करे छॾियो आहे। जंहिंखे इस्तीफ़ा ॾियणी आहे भले ॾिए, असां ते पंहिंजा फ़ैसिला न मड़े। CEC इजलास खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल चयो त जॾहिं नून लीग पंजाब में PTI सां इतिहाद कयो तॾहिं को शोकास नोटिस न ॾिनो वियो। अपोज़िशन ख़िलाफ़ अपोज़िशन जी सियासत शुरू कई वई आहे, जंहिंजी मज़ामत कंदासीं। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त शोकास नोटिस ॾियण जो कंहिं हिकु पार्टी न पर PDM जो हुयो। बिलावल जे रद्द अमल जो जवाबु मौलाना फज़लुर रहमान पंहिंजे ॾाह सां ॾींदो। लाहौर हाई कोर्ट में पेशीअ खां पोइ मरियम नवाज़ चयो त डस्का जी नंढी चूंड इंतिहाई अहम हुई। जंहिं ताक़त खे ख़तमु करण जी दावा कई वई, उन ई ताक़त लंदन मां वेही हिननि खे शिकस्त ॾिनी। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं IMF विच में थियल मुआहिदो ख़तमु करण जो ऐलान करे छॾियो। कराचीअ में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हिकु ऑर्डिनेंस ज़रिए स्टेट बैंक आइन खां मथां कयो पियो वञे। स्टेट बैंक हाणे पार्लियामेंट ऐं अदालतुनि आॾो न पर IMF आॾो जवाबदाह हूंदो। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां सिंधियुनि जे सुञाणप कार्ड बाबति वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जे बयान जी मज़म्मत। कराचीअ में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त ख़बर न आहे त इमरान ख़ान जा वज़ीर अहिड़े क़िस्म जा गैर ज़िम्मेवार बयान छो पिया ॾियनि। FIA PTI अॻवान जहांगीर तरीन ऐं संदसि पुट अली तरीन खे सुभाणे तलब करे वरितो। खेन फार्म जी ज़मीनुनि मशीनरी ऐं परॾे में मिल्कियतुनि जो रिकॉर्ड बि पेश करण जी हिदायत। जहांगीर तरीन ॾांहुं माणियल 8 सवालनि जे जवाबनि में खेसि मशीनरीअ जो असुल रसीदूं ऐं फार्म्स जे 35,000 एकड़ रुक़बे जा सबूत जमा कराइण जी हिदायत कई वई। सिंध सरकार सुञाणप कार्ड वारे मामले ते घरू वज़ीर शेख रशीद खां माफ़ीअ जो मुतालबो करे छॾियो। सूबाई वज़ीर इस्माइल राव चयो आहे त कंहिं माउ जे पुट में हिमत न आहे जो हू सिंधियुनि खे सुञाणप कार्ड जारी करण खां इनकार करे। शेख रशीद जे बयान ते रद्द अमल ज़ाहिर कंदे इस्माइल राव चयो त इमरान ख़ान केरु थींदो आहे सिंधियुनि खे सुञाणप कार्ड ठाहे ॾियण या न ठाहे ॾियण जो फ़ैसिलो करण वारो। शेख रशीद सिंधियुनि खे बिहारियुनि सां ॻंढण वारे बयान जी माफ़ी वठी छॾी। जंहिं ते शेख रशीद चयो त मां बंगालियुनि ऐं बिहारियुनि जी ॻाल्हि करे रहियो हुयुसि, ग़लतीअ सां सिंधी निकिरी वियो। जंहिं ते सिंधियुनि खां माफ़ी वठां थो। सिंधी पाकिस्तान ठाहियो आहे, उन्हनि बाबति अहिड़ी ॻाल्हि कीअं करे सघां थो। तहरीक लबैक पाकिस्तान जे अमीर सैयद हुसैन रिज़वीअ खे लाहौर मां पुलिस पारां गिरफ़्तार करण वारे अमल ख़िलाफ़ तहरीक लबैक पाकिस्तान नवाब शाह पारां मुश्ताक रिज़वी, अली अकबर चिश्ती ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में शिराज़ ते धरणो हणी रोड ब्लॉक कयो वियो। जंहिं ते उन्हनि चयो त तहरीक लबैक पाकिस्तान जे अमीर सैयद हुसैन रिज़वीअ खे लाहौर मां गिरफ़्तार करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं हुननि मुतालबो कयो त उनखे जल्द खां जल्द आज़ादु कयो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। नवाब शाह कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न सैयद मोहसिन अली शाह यूटिलिटी स्टोरनि जो दौरो कयो ऐं अघनि बाबति मालूमात पिणु हासिल कई। ऑल सिंध बिरोई वेलफेयर एसोसिएशन मरकज़ पारां तंज़ीम अंदर मुखिया किरदारु अदा कंदड़ मुअज़्ज़िज़ीन शख़्सियतुनि न्यूरो सर्जन डॉक्टर शम्स रज़ा बिरोई, XMS डॉक्टर अब्दुल गनी बिरोई, जान मोहम्मद उर्फ जानी बिरोई, सहाफ़त जे मैदान में पाण खे मञराईंदड़ प्रेस क्लब अठहठमोरीअ जे सदर कादिर बख्श बिरोई जिन बेस्ट परफॉर्मेंस एवार्ड शील्ड जे पुरवकार तक़रीब अज़ीज़ जान बिरोईअ जे तिलावत कलाम सां थी। जंहिं मौक़े ते मरकज़ जे सदर मीर अमानुल्लाह बिरोई, मरकज़ी जनरल सेक्रेटरी इंजीनियर अज़ीज़ जान बिरोई, सीनियर नायब सदर मीर खालिकदाद बिरोई, एडवोकेट अली नवाज़ बिरोई, अब्दुल जब्बार अब्दुल रज़ाक, रईस जावेद कासिम, मौलाना रज़ा मोहम्मद बिरोई ऐं ॿियनि शिरकत कई। जॾहिं त महिमान ख़ासि न्यूरो सर्जन डॉक्टर शम्स रज़ा बिरोई, अॻूणे MS डॉक्टर अब्दुल गनी बिरोई, अॻुवाण जान मोहम्मद उर्फ जानी बिरोई, सीनियर सहाफ़ी कादिर बख्श बिरोई जिन खे परफॉर्मेंस एवार्ड ॾिनो वियो। जंहिंमें बिरोई बिरादरीअ जे मसइलनि ते पिणु नज़रसानी कई वई ऐं उन्हनि खे हल करण लाइ पिणु इक़्तिदाम खणणु।
जंहिं बैदि आयल महिमाननि खे मांजांदो पिणु ॾिनो वियो। जाम साहब शहर जे सीनियर बेबाक सहाफ़ी ज़फ़रलाल बशीर अहमद शर खे जदोजहद कॉमेडी जाम साहब तरफ़ां मञताई एवार्ड ॾिनो वियो। एवार्ड तक़रीब में मेहमान ख़ास डॉक्टर खान अफरीदी, मोहतरम ज़ुल्फ़कार अली, सदर प्रेस क्लब शहीद बेनज़ीराबाद, मोहम्मद हसन शर, सैयद शाह मोहम्मद शाह, सदर प्रेस क्लब जाम साहब, डॉक्टर निज़ामुद्दीन भट्टी ऐं ॿिया शामिल। पेरिया रोड भरिसां ॻोठ पावरीअ में 8 सालनि जी नींगरी इरम धीउ अली दोस्त बिरोहीअ खे छिते कुते ॾाढे विधो, जंहिंखे ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो। वधीक मालूमात हासिल कंदासीं BR टाइम न्यूज़ जे रिपोर्टर निसार अहमद बिरोहीअ खां। शोएब भाई, पेरिया रोड भरिसां ॻोठ पवरी में 8 सालनि जी नींगरी हरीम दी अली सन बिरोही खे छिते कुते ॾाढे विधो, जंहिंखे ज़ख़्मी हालत में पेरिया रोड हॉस्पिटल मुंतक़िल कई वई आहे। जुमें काउंसिल इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई पढ़ण लाइ। जी शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।